घोटकी में ख़बर ॾींदा हलो त घोटकी भरिसां आदलपुर थाणे जी हद ॻोठ वधण महर वटि फौरन पारां ॻोठाणे फ़कीर मोहम्मद महर खां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। ॻोठाणे पारां मज़ामत करण ते फौरन फायरिंग करे ॻोठाणे फ़कीर मोहम्मद महर खे गोलियूं हणी थॾे ते ई क़तल करे छॾियो। वाक़िए बाद बर वक़्त पुलिस ऐं ॻोठाणनि पहुची फौरन जो पीछो कयो त पुलिस जो फौरन सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं जे नतीजे में पुलिस जी फायरिंग में ॿ ॾुआरी थॾे ते ई मारिजी विया। वाक़िए बाद ॻोठाणे ऐं फौरन जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल घोटकी मुंतक़िल कया विया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद ॻोठाणे जो लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त पुलिस हथां मारिजी वियल फौरन जी सुञाणप जीअल सहतो ऐं गुलाम मोहम्मद उर्फ ननू मीरानी तौर थी, जिन जा लाश सिविल अस्पताल घोटकी में पयल रहिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।